हाणे भगवान उते वॾो धनुष पियो हो, वो धनुष वञी करे हथ में खयो। जेके सिपाही बीठा, भगवान चयो भाई मां धनुष खणा, उहे खिरण लगा। 11 साले जो छोरो धनुष छा खणंदो, खण ॾिस खण ॾिस। भगवान खबे हथ सां खयो ऐं खणी जो प्रत्यंचा खींची त धड़ाम 2 टुकड़ा थी होते। भयंकर आवाज थी आकाश में, स्वर्ग में, धरती में। कंस तक आवाज वही, हृदय जी धड़कन वधी वई। अरे छा थियो? सेवक आयो, महाराज तहांजो परशुराम भगवान वारो धनुष टुटी पियो। कंहिं तोड़ियो? कि तहांजो जेको भांजो आयो आहे कृष्ण। बस समझियो असांजी भी गारंटी खत्म। हाणे अची वा मतलब अजाओ मां घुराए हिनखे, हाणे मां पंहिंजा प्राण ई ॾींदुमि लॻे थो पियो। थर थर कांपण लॻो। दाल में कारो जीरो ॾिसे त थाली फिटी करे भॼे, परदो कारो हिले त हिकदम चीखू मारे भॼण लॻे। चओ हरि राम। छो जो इहो कोई मामूली धनुष थोड़ी न हो, भगवान परशुराम जो हो। चो जय श्री कृष्ण। गर्ग संहिता आदि ग्रंथन में कथा ईंदी आहे कि कंस हिकदम वर्जिश करण जे लाइ हिकु बार पहाड़ खणी खई, महेंद्र पहाड़। उनखे पतो न हो त परशुराम भगवान वेठा आहिनि। जो पहाड़ हिलियो, भगवान परशुराम चयो केरा रे दुरात्मा। कंस डिॼी वियो, अरे ये त 21 ॿार क्षत्रियनि खे मारे करे कुंड वहाए छॾिया अथऊं खून जा। थर थर कांपण लॻो। महाराज मूंखे पतो न हो तव्हां वेठा आहियो, न त मां इहा बेद बि न कयां। ये छोड़े बंदरीअ जा पुट, पाण खे वॾो ताक़त वारो तूं सम्झे। हेॾिया अगर धनुष खणी तू चाड़े इन ते प्रत्यंचा त मां सम्झंदुमि तू वीर आहे, न त हिते फरसे सां तुंहिंजी बि मुकुंदाय नमो नमः कंदुमि। हाणे मरता क्या न करता, चई मारे त उहो ई छॾींदो, तंहिंखां प्रयास करे ॾिसजे। हुयो त वीर, कंस बि घटि थोड़ी न। धनुष खणी प्रत्यंचा चाड़े, भगवान परशुराम ख़ुशि थी विया। चई ठीकु आहे, तूं बहादुरी ॾेखारी आहे, इहो धनुष तोखे उपहार में, लेकिन मुंहिंजो वचन यादि रखजां। छा? हे धनुष कोई तोड़ींदो कोन, ऐं जंहिं तोड़ियो त वरी तोखे छॾींदो कोन। यादि रखजां। अॼु उहो धनुष टुटी पियो। परशुराम भगवान जा गुरुजी जा वचन यादि अची विया। थर थर कांपण लॻो।